पंगरी टाउन कमेटी के चेयरमैन मीर मोहम्मद बख्श टालपुर ऐवान सावत बदीन पहुंची तादो चूंडियल आयल हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट बदीन यूनिट के उहदेदारन ऐं मेंबरन जंहिंमें मरकजी सीनियर नायब सदर शौकत अली मेमण, सदर अता चांडियो, अख्तर अली खोसो, अली मोहम्मद शाहानी, दीदार हुसैन मल्ला, इसाक शेख, मीर शकील मेमण के सिंध जी सूखड़ी अजरक पाराए मुबारकबाद ॾिनी। इन मौके ते हिन ॻाल्हाईंदे चयो त हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट बदीन यूनिट के उहदेदारन ऐं मेंबरन के मुबारक हुजन। उम्मीद त हू सहाफ़ी भाइरनि जो अवामी मसइलनि ते आवाज़ उथारींदा रहंदा। हिन जो वधीक चवणु हो त सहाफ़ी मुआशरे जो हिस्सो आहे जेके हमेशा माण्हुनि जो आवाज़ बणिजी हक़ ऐं सच जे कलम सां संदसि दर्द जो दरमियान बणिबा रहिया आहिनि। मुआशरे में थींदड़ ज़ुल्म जी निशानदेही कंदा रहंदा आहिनि। इन मौके ते हैदराबाद यूनियन ऑफ जर्नलिस्ट अॻुवाणनि शौकत अली मेमण, अता चांडियो, अली मोहम्मद शाहानी ऐं ऐवान सावत बदीन जे सदर लाला हारून गोपांग, जनरल सेक्रेटरी शफ़ी अहमद जुनेजो, हाजी ख़ालिद महमूद घुमण ऐं ॿिण ख़िताब कयो। अली मोहम्मद शाहानी, ब्यूरो चीफ मीडिया द न्यूज़ बदीन।